अॼु ई तव्हांखे सेखारणु थियो त कंहिं बि मिरर जेको हूंदो आहे, जेको असांजे टेलीस्कोप में कमु अचे थो, जीअं मिसाल आहे हीअ मिरर आहे, त मिरर जी फोकल लेंथ हूंदी आहे हिकिड़ी, माना आई पीस खां वठी ऐं हिन मिरर ताईं जेको फ़ासिलो हूंदो आहे उनखे फोकल लेंथ चवंदा आहियूं। उहा फोकल लेंथ कीअं कढिबी आहे? सभ खां पहिरीं तव्हांखे इहो ॾेखारियां, हीअ ॾिसो टेप आहे, हिते फासाए टेप रखी आहे, हीअ मोबाइल जी बत्ती ॿारे रखी आहे। हिन टेप खे खणी था अचो हिते, पोइ हिते हिन टेप खे लॉक था कयो, टेप लॉक थी वई। हाणे तव्हां हीअ जेको मिरर आहे इहो हितां खां वठी तव्हां हीअ रखंदा, इहो साम्हूं ॾिसो पिया, मथे लाइट अचे पई, ठीकु आहे। हाणे इन खे तव्हां अॻिते कंदा वेंदा, जिते लाइट चिटी अचे माना हीअं कंदा वेंदा, ॾिसो हाणे हीअ फाटे पियो, ठीकु आहे। वरी जेको आहे पोइ हिते कंदा वेंदा त जेको आहे हिते ईंदी, ठीकु आहे। हाणे जिते अचे थी उहो हिते चिटी पइजे, ठीकु आहे। हाणे इहे जिते इहो मिरर बीठो आहे, इहो अंग कढिबो, इहो अंग कढी जेतिरो बि थियो, मिसाल आहे हीअ थियो 52 इंच ते अची वई, ठीकु आहे। 52 इंच अची वई त उनखे तव्हां हाफ कंदो, अधु कंदो, उहा थींदी हिनजी फोकल लेंथ कंहिं बि टेलीस्कोप जी। जॾहिं तव्हां ठाहियो त तव्हांखे ओतिरी ट्यूब लॻाइणी पवंदी जीअं तव्हां हुनखे फोकल लेंथ माना पर फोकल लेंथ जी आउट हूंदी त कोन माना ठहंदी, टेलीस्कोप इमेज कोन ॾेखारींदी।